آياته أن خلق لكم من أنفسكم أزواجا لتسكنوا إليها وجعل بينكم مودة ورحمة إن في ذلك لآيات لقوم يتفكرون. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا. सूरत रूम जी आयत नंबर 20 खां तिलावत आहे। अल्लाह तबारक व तआला इंसान खे पैदा करणु फरमायो ऐं वरी उनखे दुनिया जे अंदरि मोकिले उनखे रस्तो ऐं हिदायत जो रस्तो ॾियणु अल्लाह से फरमायो क़ुरान पाक जे ज़रिए सां, ताकि इहो इंसान दुनिया जे अंदरि अचे ऐं पंहिंजे मक़सद में कामयाब थिए ऐं अमल करे आख़िरत जे अंदरि पंहिंजो पाण खे कामयाब करे। आख़िरत जे अमल जो दारोमदार, आख़िरत जी कामयाबी जो दारोमदार, नतीजे जो दारोमदार इंसान जे अमल ते आहे। अल्लाह तबारक व तआला खे अॻु में इल्मु आहे त इंसान आख़िरत जे अंदरि जन्नत में वेंदो, जहन्नम में वेंदो, बाक़ी कमाई इंसान जी पंहिंजी आहे। अल्लाह पाक इंसाननि जे लाइ हिकिड़ो अज़ली फ़ैसिलो नाहे लिखणु फरमायो त बाबा हे जेको आहे हर हाल में जहन्नम में वेंदो, हे हर हाल में जन्नत में वेंदो, न, बल्कि अल्लाह पाक अमलनि जे लाइ छॾे ॾिनो। फरमाईंदा इअमलू मा शिअ्तुम, तव्हां जेको अमल कयो घणेव कयो उन अमल जे मुताबिक़ फमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरा, अमल चङो कंदा भली खणी वारी जे दाणे जे बराबरि हुजे, अव्हां खे उनजो अजुर मिलंदो। जेकॾहिं अमल तव्हां वारी जे दाणे जे बराबरि बुरो कंदा, शर वारो कंदा, त उन अमल जो तव्हांखे आख़िरत जे अंदरि हिसाब ॾियणो पवंदो। त दुनिया जो जेको रिज़्क़ आहे इनखे अल्लाह पाक पंहिंजे ज़िम्मे खणणु फरमायो, जंहिंजे लाइ इंसान ॾींहं राति महिनत थो करे, ॾींहं राति रिज़्क़ जे पोयां आहे, ॾींहं राति महिनत थो करे कमाइण जे पोयां, बचनि खे खारायां। बुख ते हूंदो त अटे जी कोशिशि में लॻो पियो हूंदो त अटे जेतिरा पैसा जमा कयां, अटो मिलंदो त भाॼी जी कोशिशि कंदो, सब्ज़ीअ जी, दाल सब्ज़ीअ ते हूंदो त वरी गोश्त जी कोशिशि कंदो त गोश्त ऐं मच्छी वारो थियां, गोश्त मच्छी वारो थींदो त वरी अञा उनजी ज़िंदगी बसि न थींदी, बल्कि अञा उनजी ज़िंदगी अॻिते वधंदी वेंदी। अञा सोचींदो त अञा वरी जेके हाई लेवल जा खाधा आहिनि, जेके 1000 रुपए में प्लेट मिले हिकिड़ी भाॼी वारी, त वरी उहे खावां, या लालच इंसान जी वधंदी वेंदी। हालांकि इंसान जे रिज़्क़ जो ज़िम्मो अल्लाह पंहिंजे मथां खणणु फरमायो ऐं आख़िरत जे नतीजे जो दारोमदार इंसान जे मथां रखणु फरमाई। इंसान कमज़ोरी ॾेखारी जो आख़िरत वारे मामले खे हवाले कयो अल्लाह जे, चवंदो न बाबा गफ़ूर रहीम अल्लाह। ऐं दुनिया जे अंदरि ॾींहं राति वटसट लॻी पई आहे, गर्मी हुजे सर्दी हुजे, हमरा घर में वेहे नथो, बोछण कुल हिते फसियो, कॾहिं मज़ूरी जे पोयां, कॾहिं नौकरनि जे पोयां, कॾहिं साईं मुंहिंजे खे चवां त पंहिंजो ॿिया हर कमाईअ वारो, हर रिज़्क़ खे ॻोल्हण वारो, तलाश करण वारो पंहिंजे कम जे पोयां। इहो इंसान पंहिंजी ज़िंदगीअ में रिज़्क़ खे ओतिरो ई कमाईंदो जेतिरो अल्लाह उनजे नसीब में लिखियल आहे। अल्लाह तबारक व तआला इन इंसान खे आख़िरत जे यादि करण जे लाइ सबक़ ॾिनो। फरमाई त वमिन आयातिही अन ख़लक़कुम मिन तुराबिन, अल्लाह जी निशानी इहा आहे जो मिटीअ मां तव्हांखे पैदा फरमाई। इहा रब जी वॾी निशानी आहे, मौजज़ो आहे। मौजज़ो माना आजिज़ कंदड़। अल्लाह तबारक व तआला खां सवाइ कंहिंखे ताक़त न आहे जो मिटीअ मां को इंसान ठाहे ॾेखारे, कंहिंखे बि ताक़त न आहे जो मिटीअ मां को इंसान ठाहे ॾेखारे। जेकॾहिं इंसान जो अॼोके ज़माने में ख़्यालु वञे त साईं, अॼुकल्ह रोबोट बि अहिड़ा ठहनि था जेके इंसान जेतिरो न भला इंसान जे चोथे हिसे जेतिरो कमु कनि था। जीअं तव्हां कंप्यूटर ॾिसो, कंप्यूटर जेको आहे एतिरो माहिर, एतिरो कमु करे थो जो इंसान जो दिमाग़ हैरान, सालनि जा रिकॉर्ड ठाहे अलाए केतिरा कम करे थो, पर पोइ बि इंसान जे ख़िलक़त जे बराबरि न आहे। ऐं ॿिए नंबर ते इहा ॻाल्हि आहे त जेकॾहिं तव्हां इन्हनि खे अल्लाह पाक खां कटियो त कटे नथा सघो। छाजे करे? इन्हनि रोबोटनि खे ठाहिण वारो इंसान खे ठाहिण वारी ज़ात अल्लाह आहे। ऐं जंहिं मटीरियल मां इंसान ठाहे थो, जेकॾहिं रोबोट ठाहींदो खणी मिटीअ मां या लोह मां, प्लास्टिक मां, या कहिड़े बि मटीरियल मां, इन्हनि मटीरियलनि खे ठाहिण वारी ज़ात अल्लाह जी। जंहिं सोच सां, जंहिं अकुल खे हलाए करे इंसान साइंसी तरक़ी करे ॾेखारे थो, इन सोच खे, अकुल खे पैदा करण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी। इन में अल्लाह तबारक व तआला खां छॾे करे जेकॾहिं तव्हां को तालुक पंहिंजो ठाहे ॾेखारींदा, नथा ठाहे सघो।
जेकॾहिं इंसान दुनिया जे तख़्ते ते ॾिसंदो त हर शइ जंहिं शइ में हथ विझंदो इहा ख़िलक़त अलाह जी आहे, इन रब जी ख़िलक़त मां का शइ ठाहे करे पंहिंजो कमाल कीअं थो ॾेखारे। कमाल तॾहिं आहे जॾहिं अलाह, जेकॾहिं इंसान सवाल करे त साईं इंसान खे मिटीअ मां ठाही, मिटी बि त अलाह पाक ठाही, मिटी कंहिं ॿिए खे त न ठाही, ॿिए कंहिं ख़ालिक ठाही हुजे। मिटीअ खे बि अलाह ठाहियो, पाणी खे बि अलाह ठाहियो, इन रोशनीअ खे, सिज खे बि अलाह ठाहियो। इन्हनि टिनी शयुनि मां, हवा बाहि पाणी मां मिलाए करे अलाह तबारक व तआला इंसान जो वजूद क़ाइमु करणु फरमायो ऐं इन्हनि टिनी शयुनि खे ख़ल्क़ींदड़ ज़ात बि मुंहिंजे अलाह पाक जी आहे। फरमाईंदो मिन आयातिही अन ख़लक़कुम, उन जी निशानियुनि मां हिकिड़ी वॾी निशानी इहा आहे अलाह अव्हां खे पैदा कयो मिटीअ मां, थुम्म इज़ा अंतुम बशरुन तंतशिरून, जॾहिं तव्हां इंसान थिया तव्हां फिरजी विया ज़मीन में। ऐं वरी ॿी निशानी अलाह पाक जी, फरमाई त वमिन आयातिही अन ख़लक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा, अलाह पाक अव्हां जे लाइ तव्हां जे नफ़्सनि खां जुड़ा जुड़ा पैदा फरमाए, लितस्कुनू इलैहा, ताकि तव्हां जेको इन सां सुकून हासिल कयो। जहिड़ी तरह इंसान पंहिंजे जिस्म खे बुख लॻंदी खाधो खाई सुकून हासिल कंदो, अहिड़ी तरह इंसान जी फितरत में अल्लाह तबारक व तआला जिनसी तस्कीन जो बंदोबस्त करणु फरमायो। उहो इहो त जाइज़ तरीक़े सां, शरई तरीक़े सां जेको मर्द आहे उहो जेको आहे औरत सां पंहिंजो निकाह जे ज़रिए सां ताल्लुक़ क़ाइमु करे, उन खां बाद में उन सां सुकून हासिल करे। ऐं इहा हिकिड़ी इंसान जे अंदरि हिकिड़ी बुख आहे, जेकॾहिं वक़्त ते जाइज़ तरीक़े सां उन बुख खे पूरो न कबो, जीअं चोर वटि पंहिंजो माल न हूंदो त ॿिए जे घर धाड़ो हणंदो, अहिड़े नमूने सां नफ़्स जी बि बुख आहे, जिनसी ख़्वाहिशात आहिनि। जेकॾहिं उनखे हिकिड़ी महदूद मुद्दत जे अंदरि जाइज़ तरीक़े सां, शरई तरीक़े सां उनखे पूरो करण जी कोशिशि न कंदो त ज़ाहिर आहे शैतान नफ़्स इंसान जो बघेड़ आहे, इहो बघेड़ इन मोमिन नफ़्स जे मथां ग़ालिब थी वेंदो ऐं उनखे इन ॻाल्हि ते आमादा कंदो त जुर्म करे, कीअं बि करे पंहिंजी जिनसी हवस खे, पंहिंजी जिनसी बुख खे मिटाए। ऐं पोइ जॾहिं इहो जुर्म कंदो त इन जुर्म जे करे इंसान जेको आहे हल्को थी पवंदो, हल्को थियण जे करे इहो जन्नत मां निकिरी करे अलाह पाक इन जो रस्तो जेको आहे जहन्नम जे अंदरि ठाहिणु फरमाईंदो। जॾहिं अलाह पाक जाइज़ तरीक़ो ॾिनो, पेट जी बुख आहे न, जाइज़ तरीक़ो आहे त पाण कमायो, महिनत कयो, भली कोडर हणी पवे, इबादत आहे। पर ईअं जेको आहे कंहिंजो हथ हणी करे, कंहिंजो खीसो कपे करे तव्हां जेको पेट में जहन्नम न भरियो। अहिड़े नमूने सां होॾे बि अलाह पाक फरमायो त फरमाई त अन ख़लक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा लितस्कुनू इलैहा, ताकि तव्हां इन पंहिंजे शरीयत जे मुताबिक़ जाइज़ कयल औरत सां जेको तव्हां सुकून हासिल कयो, जिनसी ख़्वाहिश उन सां पूरी कयो। अल्लाह पाक इन जे अंदरि तव्हां जे लाइ अजुर रखणु फरमायो। हेॾे अल्लाह पाक इंसान खे हुकुम फरमाए मर्द खे त इन जाइज़ तरीक़े सां पंहिंजे इन जिनसी बुख खे पूरो कर। होॾां वरी औरत खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम फरमायो, पाण फरमायो त जॾहिं मुड़ुस पंहिंजे ज़ौज खे सॾु करे, यानी हक़ अदाई जे लाइ, त जेकॾहिं को उनखे को शदीद उज़ुर न आहे, बीमारीअ जो वग़ैरह जो, त जेकॾहिं उन ॾे नथी वञे उनजे सॾु करण ते, त अलाह जी उनजे मथां लानत थी वञे। हदा के एतिरे क़दुरु जेकॾहिं मुड़ुस उन खां नाराज़ आहे जाइज़ ज़रिए जे करे, ख़ासि करे इन जिनसी तस्कीन जे करे, जिनसी तस्कीन जे लाइ उन पंहिंजे हरम खे, घरवारी खे सॼो, ऐं उन जेको आहे सिर्फ़ु पंहिंजे ज़िद अना या कंहिं बि वजह जे करे मुड़ुस जो इनकार कयो, त इन इनकार जे करे जेसीं ताईं मुड़ुस इन खां नाराज़ आहे, सॼी राति उनजे मथां अलाह जे फ़रिश्तनि जी लानत वसंदी आहे। एतिरो वरी औरत खे हेॾां मुड़ुस खे मुतनबे कई, नाजाइज़ कमु न कर, नाजाइज़ कमु न कर। जेकॾहिं तोखे पंहिंजी जिनसी तस्कीन पूरी करणी आहे, पोइ खणी हिक सां जेको आहे पंहिंजी जिनसी तस्कीन पूरी कर। तोखे इजाज़त आहे, अञा पूरी नथी थिए, तूं सम्झे थो त तूं रिज़्क कमाए सघे थो, तोमें अल्लाह पाक ताक़त ॾिनी आहे। ज़ाहिर आहे जिस्मानी ताक़त हूंदी त माण्हू रिज़्क बि कमाए सघे थो, रिज़्क कमाए वरी तूं बि शादी कर। अञा जेकॾहिं तोखे अञा ताक़त आहे त पंहिंजे माल में रिज़्क जा ज़रिया वधाए वरी टी शादी कर। अञा तोखे ताक़त आहे त चौथी शादी कर। इहे 4 शादियूं कर। ज़ाहिर आहे इन खां वधीक त इंसान जो ज़माने में हली बि नथो सघे। 4 शादियुनि जी हिक वक़्त में हर मुसलमान मर्द खे अल्लाह पाक इजाज़त ॾिनी त 4 औरतुनि सां तूं वञी करे निकाह कर ऐं निकाह सां पंहिंजी जिनसी तस्कीन पूरी कर। पर इन्हनि इजाज़तुनि खे अल्लाह इन जे करे वधायो ताकि कंहिं नाजाइज़ तरीक़े सां पंहिंजे जिनसी बुख खे पूरो न कर, वरना नाजाइज़ तरीक़े सां पूरो कंदे त दुनिया जे अंदरि सज़ा इहा आहे त शादीशुदा आहे त उनखे हिक जॻह ते पिलर सां ॿधी करे एॾा वॾा पत्थर उनखे हणबा जो पत्थरनि सां हणी करे उनजो साहु आहिस्ते आहिस्ते निकिरे ताकि उनखे सज़ा मिले। हिकिड़ी बदकारी जी सज़ा दुनिया में उनखे इहा आहे, पत्थर हणी करे उनखे संसार कयो, आख़िरत जे अंदरि खणी अल्लाह तबारक व तआला सज़ा जे करे माफ़ करणु फरमाईंदो। जेकॾहिं दुनिया जे अंदरि इहा सज़ा हुन क़बूल न कई पंहिंजे नफ़्स जे मथां, आख़िरत जे अंदरि अल्लाह पाक पोइ उनखे पंहिंजे तरफ़ खां वरी जहन्नम जी सज़ा ॾियणु फरमाईंदो। ऐं जेकॾहिं शादीशुदा नाहे त पोइ उनजे मथां बि 100 कोड़ा आहिनि, 100 कोड़ा उनखे हणो ठाहे करे, पोइ उन खां पोइ उनजी ज़िंदगी बचे या न बचे उहो उनजो नसीब आहे। एतिरियूं अल्लाह पाक सज़ाऊं रखियूं, छो जेतिरी जंहिं शइ जे अंदरि लज़त आहे अल्लाह तबारक व तआला उन लज़त जे पोयां 2 तरीक़ा ठाहिया, हिकिड़ो जाइज़ ॿियो नाजाइज़ तरीक़ो। जाइज़ तरीक़े जे अंदरि आसानी रखी अल्लाह पाक रखणु फरमाई, बाक़ी अलॻि शइ आहे। मुआशिरे कंहिं शइ खे ॾुखियो बणायो त इन में दीन जी त का ज़िमेदारी कोन्हे त दीन उनखे ग़लति कयो। तव्हां मुआशिरे में अॼु बि जेकॾहिं अहिड़ा बि नेक ऐं दीनदार घराणा
घराना मौजूद आहिनि जेकॾहिं नौजवान पंहिंजे बचड़े जी शादी तव्हां करायो त बग़ैर कंहिं बि वली में या घणे ख़र्च वर्च जे सुन्नत तरीक़े सां मस्जिद जे अंदरि निकाह कराए रुख़्सती करण जे लाइ तयारु वेठा आहिनि। अहिड़ा घराना अॼु बि मौजूद आहिनि। जॾहिं अहिड़ा घराना मौजूद आहिनि त उन निकाह में देरि छाजी आहे? सिर्फ़ु पंहिंजो तमाशो करण जे लाइ, सिर्फ़ु जेको आहे पंहिंजे बिरादरी जे नक खे मथे रखण जे लाइ। जीअं चवंदा आहिनि न त नक ऐं नेकी ॿई जेके आहिनि कॾहिं बि हिकु जॻह ते कायम नथा रही सघनि। या त नेकी खे छॾ या नक खे छॾ। जेकॾहिं नक खे छॾींदे त पोइ नेकी करण में तोखे कमु ईंदो, पर जेकॾहिं तूं नक खे मथे उभो रखियो बीठो हूंदे त बिरादरी छा चवंदी, माण्हू छा चवंदा, त उहो अबू तालिब वांगुरु इहो कमु बि उहो ई थींदो त कलमो नसीब न थींदो, वयो हलियो जेको आहे जन्नत खां महरूम थी करे। हे बि इंसान जेकॾहिं नक मथे खणी बीठो हूंदो, बिरादरी छा चवंदी, हेतिरनि जो सोन हुजे, ॾाज जा पैसा बि कोन्हनि, घर जा पैसा बि कोन्हनि। अल्लाह तबारक व तआला जॾहिं फरमाई त फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाइ मथना व सुलास व रुबा, रब ॿी जॻह ते फरमाई त वानकिहुल अयामा मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम इन यकूनु फुकरा युगनिहुमुल्लाहु मिन फज़लिहि। फरमाई त तव्हां निकाह कयो, तव्हां पंहिंजे कमनि खे जाइज़ शरीयत जे मुताबिक़ रस्ते ते कानून सां हलायो, अल्लाह जी रज़ा वारे तरीक़े ते हलायो। जेकर तव्हां फ़क़ीर आहियो, अल्लाह तव्हांखे गनी करण फरमाईंदो। हदीस पाक में चए थो न, हिकिड़े शख़्स अची करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो त साईं, मां जेको ग़रीब आहियां, मुंहिंजे घर में कुरत नथी पवे। पाण संजन उन जी हालत ॾिसी करे, हर कंहिं जे लाइ इहो नुस्ख़ो न आहे, पर उन जी हालत ॾिसी करे पाण फरमाईंदो वञी करे निकाह कर। वरी आयो, फरमाए वरी निकाह कर, वरी आयो, वरी फरमाए निकाह कर। जॾहिं 4 निकाह पूरा कई, उन खां बाद में उन शख़्स पाण अची करे पाण साईं जन खे अर्ज़ु कयो त सोना, हाणे जेको अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे रिज़्क़ में कुशादगी करण फरमाई आहे। इहे हिकिड़ा ज़रिया आहिनि, इहे हिकिड़ा वाक़िया आहिनि। किसान हर कंहिं माण्हू जे लाइ ईअं न आहे। ईअं न त माण्हू इहो ॿुधी करे सिर्फ़ु जेको उन्हनि जी तक़वा ऐं उन्हनि जे अमल सां जॾहिं इंसान उन्हनि जहिड़ो वरी यकीन बि हुजे। यकीन उन्हनि जो त इहो यकीन हुयो, जेकॾहिं न कमाइनि त घर वेठे बि अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे रिज़्क़ खाराईंदो। हुननि जो यकीन हुयो, हुननि जो दीन जे मथां कुर्बानियूं हुयूं, हुननि जो अल्लाह जे दीन जे मथां पंहिंजूं कुर्बानियूं, पंहिंजे वक़्त जूं कुर्बानियूं। ऐं ईअं सम्झो त उन्हनि जे लाइ असांजो त हाल इहो आहे त ख़ैर असां जेको निमाज़ बि हले कंदा पढ़ूं, नमाज़ बि न भोगंदा पढ़ूं, मथां आख़िर जे अंदरि मुटड़ा लॻनि। उहे बि मुस्लमाननि जो ईअं सम्झो त 100 हिसो मसा आहे जेको वञी करे नमाज़ पढ़े थो, 99% माण्हू नमाज़ ई कोन था पढ़नि, बसि पंहिंजी तरफ़ खां तावील कई वेठा आहिनि। जुमो पढ़ंदासीं त ॿुधी आहे हिकिड़ी हदीस त जेको 2 जुमनि जी नमाज़ पढ़ंदो वीचारो सभु गुनाह माफ़, हल मुफ़्ती पाण। अहिड़े क़िस्म जा मतिलबु त मूं अर्ज़ु कयमि त अल्लाह फरमाए त तव्हांजे नफ़्सनि मां अल्लाह अव्हां जे लाइ ज़ौज जो बंदोबस्तु करणु फरमायो, जोड़ा जोड़ा लितस्कुनु इलैहा, ताकि अव्हां उन मां सुकून हासिल कयो। फरमाई त वजअल बैनकुम मवद्दतन व रहमा, ऐं तव्हां पंहिंजे विच में मवद्दत यानी मोहब्बत खे क़ाइमु कयो। मोहब्बत क़ाइमु थींदी रिश्ते सां, मोहब्बत क़ाइमु थींदी ताल्लुक़ सां, मोहब्बत क़ाइमु थींदी हिक ॿिए सां रिश्ते खे जोड़ण सां। असां रिश्ता टोड़े छॾियासीं, मोहब्बत ख़तमु थी वई, हिक ॿिए जे मथां इंसान खे एतमाद न रहियो। तंहिंजे करे मोहब्बत क़ाइमु थींदी आहे रिश्तनि सां। हीअ जेके आहिनि असांजा पाण में जेके असां पाण मुस्लमान रहूं था, इहे असांजो इस्लाम वारो रिश्तो ई पाण में कोन्हे, हिक ॿिए खे मथां एतमाद ई कोन्हे। को माण्हू कंहिंखां अची करे घुरे 50,000 रुपया ॾींदुसि, कोई कोन ॾींदुसि, तालुक न आहे, हिक ॿिए खे सुञाणी कोन था, ख़बर ई न आहे, अले खाई वेंदो, अले ॾींदो मोटाए, पिया बि हुनसि तॾहिं बि कूड़ हणंदो, आए नहीं घुरे ज़ाहिर थी पवंदा, चवंदी त पिरण जाए। इहो छा आहे त हिक ॿिए सां ताल्लुक न आहे। अल्लाह इस्लाम जे ज़रिए सां ताल्लुकनि खे जोड़णु फरमाए। जॾहिं हिक ॿिए सां ताल्लुक हूंदो, अॼुकल्ह न दोस्ती जो ताल्लुक बि कोन्हे। पहिरियां त मिसाल ॾींदासीं, बाबा रिश्तनि जा ताल्लुक न रहिया, दोस्ती जा ताल्लुक आहिनि, दोस्ती जा ताल्लुक बि कोन्हे, हर को मफ़ाद जो ताल्लुक आहे तक़रीबन। बाक़ी त अल्लाह पाक किथे किथे मोहब्बत रखणु फरमाई आहे। अल्लाह फरमाए त इन ज़रिए सां ज़ाहिर आहे जॾहिं ज़ौज ऐं ज़ौज पाण में ताल्लुक पैदा कंदा शरीयत जे रूह सां, अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर, अल्लाह पाक उन्हनि जे विच में मोहब्बत क़ाइमु करणु फरमाईंदो। वरी उन्हनि मां जेका औलाद पैदा थींदी, उन्हनि औलाद में बि अल्लाह पाण में मोहब्बत क़ाइमु करणु फरमाईंदो। पर शर्त आहे त इहो हले कानून सां, अल्लाह वारे सां, पंहिंजे मर्ज़ी जे कानून सां न। ऐं फरमाई त वरी अल्लाह उन जे मथां रहमत नाज़िल फरमाईंदो। इन फी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन यतफ़क्करून। फरमाई त इन्हनि निशानियुनि में अल्लाह तबारक व तआला वॾियूं, इन्हनि में वॾियूं निशानियूं रखणु फरमायूं आहिनि, पर उन क़ौम जे लाइ जेके फ़िक्र कनि, सम्झनि ऐं ॿुधनि ॻाल्हि खे, पर जंहिं वटि टाइम ई न हुजे दीन जी ॻाल्हियुनि खे सम्झण जो, त उनखे हिदायत त नसीब ई कोन थींदी। जे माण्हू क़ुर ॿुधो, उन ते वञी करे गौर कई, फ़िक्र कई, यार मां केतिरो जेको रिज़्क़ जे लाइ परेशान आहियां, भला एतिरो परेशान पंहिंजे दीन जे लाइ बि थिया, अल्लाह जे क़ुर खे सिखण जे लाइ थिया, रब जे क़ुर जेको हुकुम कयो उन जे मुताबिक़ भला अमल करण जे लाइ थिया, या वरी उन जेके हुकुम खे ॿुधमि उनखे भला पाड़े वारे खे ॿुधायां। ज़रूरु इहे ताल्लुकात, इहे मामलात असां जेके भाउ सां पेश ईंदा हूंदा, के पाड़े वारे सां, के रिश्ते वारे सां, के दोस्त सां, उनखे वरी क़ुर जा इहे हुकुम पढ़ी करे ॿुधाया, मन जे करे के हिकिड़े अमल करे विधो, उनखे त उनजो अजुर मिलंदो। ऐं हिन जे तबलीग करण जे करे अल्लाह पाक हिन खे बि उन जे नेक कम जो अजुर ज़रूरु अता करणु फरमाईंदो। अल्लाह पाक खां दुआ अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना